रब्बे जुल जलाल फरमायो अकिमिस सलात, कायम कर नमाज खे, कायम कर नमाज खे, गला नमाज खे कायम कर। ये हुक्म मिलियो, हुक्म मिलण सां असांजे मथां फर्ज थी वियो पंहिंजे मालिक जो हुक्म मञूं। नफ़ो आहेसि या न आहेसि, हुक्म मञणो आहे असांखे। पर रब अॻिते फरमाए थो त बाना मां ईअं ई हक़ बिना को तोखे हुक्म कोन ॾिनो आहे। इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर, बेशक हीअ निमाज तोखे गंदन कमन बेहयायुनि बुरायुनि खां रोके छॾींदी। निमाज तूं पढ़ंदो वञ, गंदायूं तुंहिंजूं मां रब धोई छॾींदुसि। ही निमाज उहा शइ आहे जेका ख़ुदा जी ज़ात जो कसम इंसान जो रुख मटाए छॾींदी आहे, इंसान खे गुनाहनि जे गलियुनि मझां छिके ऐं फर्मा बरदारी जे राहुनि ते आणींदी आहे। ही निमाज आहे जंहिं निमाज जे पढ़ण सां इंसान जूं तकदीरूं तब्दील थी वेंदियूं आहिनि। अरे जे कर्ज वारो ही निमाज दिल सां पढ़, कर्ज रब लाहे छॾींदी। घर मां बीमारी न थी वञई, निमाज दिल सां पढ़ंदो वञ, बीमारियूं सभु छॾे वेंदई। जे परेशान आहीं, दर्दमंद आहीं, गमगीन गुज़ारी थो, तुझे दिल के सुकून ना है, दिल बेकरार ही परेशान रहे थी, खुदा जो कसम सजदा कंदो वञ, दुख लहंदा वेंदा। ओ दर्दमंद, ओ दुखारा, ओ गमगीन गुज़ारण वारा, अड़े छो थो गैरन जे दर ते ठोकरूं खाईंदो वती, छो थो वडेरन जे दर ते चापलूसी कंदो वती, छाजे ला थो वडेरन ऐं अमीरन जा दर भेटींदो वती। आ मुझे करीम रब जे दर ते आ।